असां मौजूद आहियूं इन वक़्तु सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर डॉक्टर अरबाब ग़ुलाम रहीम साहिब वटि। संदन महिरबानी जो उन्हनि असांखे हिकिड़ो क़ीमती पंहिंजो वक़्तु ॾिनो आहे थर जे हिकिड़े इंतिहाई अहम इशू ते पाणी जे हवाले सां। थर जे पाणी जे हवाले सां सोशल मीडिया ते ऐं मुख़्तलिफ़ वेबसाइट्स ते अॼुकल्ह हिकिड़ो ट्रेंड हले पियो त थर नीड्स वाटर। सो अचो त सिंध जे हिन इंतिहाई अहम तरीन वज़ीर आला जंहिं थर जे अंदरि पंहिंजो दौर जे अंदरि तमामु वॾा प्रोजेक्ट्स आंदा, उन खां तफ़सीली मालूमात वठूं त थर जे पाणी जो मसइलो कीअं हल कजे। जी डॉक्टर अरबाब ग़ुलाम साहब। थर जे पाणी जो मसइलो हिकिड़ो त आर ओ सिस्टम असां उन वक़्तु ॾिनो हो। मुंहिंजे ज़माने में जेके आर ओ ठहिया वॾा वॾा आर ओ हुआ, सॼे ॻोठ जी जेका ज़रूरत पूरी करण जा आर ओ हुआ, अञा ताईं हलनि पिया। उनजी मेंटेनेंस बि उन कंपनी खे ॾिनी, उहा साॻी कंपनी वरी हिननि जा ॿिया कया आर ओ। असांजे आर ओ जी क्वालिटी सुठी हुई, अञा ताईं हलनि पिया। हिननि जेके लॻाया फेल थी विया आहिनि ऐं हिननि अरबूं ख़रबूं रुपया, एग्ज़ैक्ट फिगर मूंखे ख़बर कोन्हे, अरबूं ख़रबूं हिन ख़र्च कया। मुंहिंजे ज़माने में हिकिड़ो असां प्रोजेक्ट ठाहियो त नहरी वाटर जेको आहे पाइप लाइन जे थ्रू, जीअं तव्हांजे हिते उमरकोट में पाणी वियो आहे, उहो ई जेको रुई जो इलाइक़ो चओ था तव्हां, जिते बिल्कुलु हिकिड़ो कतिरो बि पाणी जो कोन हूंदो, जानवर बि ट्रेन तां पाणी पींदा, ट्रेन खे ॾिसी जानवर भॼंदा त असांजो पाणी अचे थो। सो उहो उन इलाइक़े में हाणे पाणी जी का कमी कोन्हे, अलाह जी महिरबानी। इन साॻी पैटर्न ते मूं सॼे थर में जेको आहे लाइन जी रोडनि जो ॼार विछायो, तीअं पाणी जे लाइननि जे ॼार विछाइण जो प्रोग्राम ठाहियो। उन वक़्तु जो हिकिड़ो सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट जेको मुंहिंजे अचण खां पोइ आफ्ताब मेमन साहिबु जेको डिप्लाई हो, हालांकि उनखे न करणु खपंदो, उन असांजी स्कीम जेको आहे केयरटेकर गवर्नमेंट में ख़तमु कराए छॾी। हिननि त वरी कई कोन शुरू। हाणे वरी जेके मुंहिंजी स्कीम हुई उन ते हींअर कीतार ऐं कीतारी जो हिकिड़ी पाइप लाइन वञे पई। हिते रेंजर्स आर्मी खे बि पाणी जेको आहे सिंध गवर्नमेंट जे लाइननि मां मिले थो, उहो बि मुंहिंजे ज़माने में घणियूं लाइनूं लॻियूं। डिप्ले जी लाइन लॻी हुई जेका हेतिरो अर्सो त बंदि पई, पर हाणे वरी शुरू थी आहे। सो बि उन में बि पाणी प्रॉपर माण्हुनि खे मिले कोन थो। त हिकिड़ो तरीक़ो आहे नहर, बल्कि आउं इहो थो चवां, मूंखे सिंध जे ॿियनि माण्हुनि जिन इलाइक़नि में नहरी पाणी वाफर मिक़दार मौजूदु न आहे, अंडरग्राउंड पाणी खारो आहे, सिंध बैराज जे माण्हुनि मूंखे चयोसीं उन तरीक़े सां, जॾहिं हिन में थर में मां पाणी ॾिनो आहे, सिंध में बैराज जे इलाइक़नि में बि उन साॻी तरीक़े सां पाणी ॾिनो वञे। आर ओ सिस्टम जेको मूं शुरू करायो, उन ते पीपल्स पार्टी बैराज जे इलाइक़नि में बि कई जॻहियुनि ते आर ओ लॻाराया आहिनि प्लांट। सो इहो हिकिड़ो आर ओ वारो सिस्टम आहे। आर ओ वारो सिस्टम इलाही महांगो आहे। कि नहरी पाणी सस्तो आहे, सुठो पाणी आहे, उनखे फिल्टर करे ॾिनो वञे, उहो पाणी बहितर आहे माण्हुनि जे लाइ। आर ओ में कुझु माण्हुनि खे रिज़र्वेशन आहिनि, उनमें डोज़िंग करणी थी पए, डोज़िंग कनि कोन था, त माण्हुनि में नमकियात जी शॉर्टेज थी सघे थी, बीमारियूं थी सघनि थियूं। आर ओ जो पाणी घणनि माण्हुनि खे सूट, इलाइक़नि में माण्हू चवंदा असांखे नथो करे। तंहिं करे नहरी पाणी आहे। सिंध जेको आहे सो नहरी इलाइक़ो आहे। पाकिस्तान में दरिया वहनि था उत्तर खां ॾखण। पहिरियों मुल्क आहे जो हिकिड़े मुल्क छेड़े खां वठी ॿिए छेड़े ताईं दरिया वहनि था। कंहिं बि मुल्क में अहिड़ो निज़ाम दरियानि जो कोन्हे। सो दरियाई पाणी पहुचाए सघिजे थो। ॿियो इहो आहे त जेको सोलर सिस्टम आहे, सोलर जे थ्रू जेको इहो तव्हांजो सबमर्सिबल पंप आहिनि, इहे लॻाए वञनि त पीअण लाइ जेकॾहिं मिठो पाणी उहो थिए, जानवरनि लाइ, कपिड़नि धोइण लाइ, ॿियनि बर्तन धोइण लाइ, त सबमर्सिबल। थर में अंडरग्राउंड पाणी मौजूदु आहे। इहो जेको ग़लति चयूं त जेको इहो कोयले लाइ हितां जेको पाणी वठी पियो अरबूं ख़रबूं ख़र्चु कयूं, उते कोयले जे पंहिंजे हेठां ई पाणी जाम पियो जो हाणे कढी हेठि पंप पिया कनि, उन पाणी खे मिठो कंदा। ऐं दुनिया में जेको आहे सो